सुजावल प्रेस क्लब के जनरल सेक्रेटरी सैयद सदाम शाह ते निसार मेमन कातिलानो हमलो कयो। असां सां लाइन ते सुजावल खां सीनियर साफ़ी सदाम हुसैन शाह मौजूद है। वधिक तफ़सील वठूं था। जी सदाम शाह, कहिड़ा तफ़सील आहिनि जहिड़े बाबति? जी बिल्कुल साईं, पंहिंजो आऊं ऐं मुंहिंजो कज़न असां पंहिंजे कमकार खां वापसी मोटी रहिया हुआसीं त असांजे घर वटि असांजो पाड़े में ई आहे कोल्ड कॉर्नर जो शॉप आहे, हुते असां वेही करे कोल्ड ड्रिंक पिए पीतीसीं त असीं बिल्कुलु हर मामले खां ॼाण बेख़बर वेठा हुआसीं त अचानक सां हिकिड़ो पंहिंजो मास्तर आहे पर उन माज़ी में ॾाढो बेकार किरदारु रहियो, उहो अची हुनजे हथ में हिकिड़ो डंडो हो ऐं पंहिंजो अची मूं ते पुठीरो हमलावर थियो त जेसिताईं मूंखे अचानक सां मूं ते हमिलो थी त मूंखे कंहिं शइ जी ख़बर न पई। जेसिताईं मूं थोरो उथियो ॾिठोमि ऐं पोइ मूं हिन खां माना मुंहिंजी ॻाल्हि ॿोल मूंखे तूं छा मूंसां बेवाजबी कई, छा मूंसां माना हीअ बदतमीज़ी कई आहे, त हुनजे चवण जो ढंगे नमूने सां गारगंदी करे मूंखे चए त तूं असांजे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाईं। मूं चयो बाबा तुंहिंजे ख़िलाफ़ु मूं छा ॻाल्हायो, जेकॾहिं कुझु ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे त पर हुनजो इहो मक़सदु त न आहे त तूं अची माण्हुनि जे मथां हमलावर थींदे माण्हुनि खे लठियूं हणंदे या बदमाशी कंदे। जंगल जो कानून थोरी आहे हिते, जेकॾहिं तुंहिंजे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हायो आहे त तूं कंहिं उन चीज़ खे फौरन ते हुनजो सहारो वठि, तूं मुंहिंजे ख़िलाफ़ु उन चीज़ कर, पर हीअ बदमाशी करे हीअ जंगल जे कानून वांगुरु तूं अची करे हीअं माना मूंसां हमलावर थियो, इहो किथे जो कानून आहे। बहरहाल हू मूंसां इलाही बदतमीज़ी कई, मूंसां धकमार कयईं ऐं पोइ हुते जेके मौजूदु माण्हू आहे मुंहिंजो कज़न मूंसां गॾु, पोइ हुननि असांजे पाण में छॾा कराए छॾी। हुन खां बाद में मुंहिंजो इहो फ़रियाद हुई ऐं मूं वटि फ़रियाद पंहिंजी पेश कई। मूं कानूनी चाराजोई कई ऐं कानूनी रस्तो अख़्तियार कंदे मूं हुन फ़रियाद जे जेको जवाबदार आहे हिन मथां मूं केस दाख़िल करायो आहे ऐं मुंहिंजो इहो ई मौक़िफ़ आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं ॿी सूरत में त लाज़मी आहे ऐं असांजी इज़त ते हमिलो थियो आहे, असांजे मथां हरूभरू बेवाजबी थी आहे। जेकॾहिं कानून असां सां पुलिस जेकॾहिं तावन नथी करे त असांजे असीं ॿी का असीं पंहिंजो लाइ अमल जोड़ींदासीं।